अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। थिया ॾियारी ॾींहं सामोडिन संबत पंध जी मूसिर उठा जेॾियूं सदा मोहबत में कियस निमाणी नी खारे खिड़ाउन जे भलारे बिटदणी जे भलारे बैत सां मुझ ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जज मां ॿुधिजे पियो उन्हनि मेरी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। अॼु 20 अक्टूबर 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु ॾियारी जो ॾींहुं आहे। ॾियारी ख़ुशियुनि जो ॾिहाड़ो आहे। ॾियारी ॾींहंनि जो उहो त्योहारु आहे जंहिंमें आसूं ॿरंदियूं आहिनि ऐं जंहिंमें ख़्वाब तबीरनि सां लाव लहण जी कोशिशि कंदा आहिनि। ॾियारी जो ॾींहुं भलाई जो उहो भरिजलो ॾींहुं आहे जंहिंमें हिंदू बिरादरी सां वास्तो रखंदड़ माण्हू पंहिंजनि ख़ुशियुनि जो इज़हार बि कंदा आहिनि ऐं असीं बि उन मौक़े ते रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी समूरी सतह पारां हिंदू बिरादरी जे माण्हुनि खे ॾियारी जे ॾींहं जूं वाधायूं बि ॾियूं था ऐं इहा ई दुआ घुरूं था त शाल सदाईं हर अङण मथे ख़ुशियुनि जा ॾीआ रोशन रहनि। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण साईं इमदाद ओढो सर्वे चोढो वहीद मुस्तफ़ा ऐं मुनाचिज़ हबीब लगारी पारां सिंध समेत दुनिया जी कुंड कुड़छ में अॼु ॾियारी जो ॾींहुं मल्हाईंदड़नि खे ॾियारी जूं शब कामनाऊं। शाल ॾियारी जो ॾींहुं हर आंगण ते ख़ुशियूं आणे ऐं को बि कंहिं ॾे इहा मयार न मोकिले त दिलि बि रोंदी रही दीप ॿारियो न थियो काल्ह ॾियारी हुई तोखां सारियो न थियो। ॾियारी जे ॾींहुं बाबति जेकॾहिं ॾिसिजे त नामियारो लेखक मशहूरु फुलकारो पंहिंजे किताब थर जी लोक ॾाह पंहिंजी साइंस में लिखे थो। हीअ हिंदू धर्म जो ख़ासि ॾींहुं आहे। ॾियारी जो ॾिणु संबत विक्रमी साल जे असूअ महीने जी 27 तारीख़ ते मल्हायो वेंदो आहे पर उनजी शुरूआति असूं महीने जी 25 तारीख़ खां थींदी आहे। हीअ ॾींहुं सॼी दुनिया में श्री रामचंद्र जे बनवास भोॻे वापसि मोटी अचण जी ख़ुशी में मल्हायो वेंदो आहे। हिन ॾींहं ते लक्ष्मी माता जी पूॼा पिणु कई वेंदी आहे। ॾींहं जो विर्तु रखी राति जो विर्तु यानी रोज़ो खोलिबो आहे। घरनि जी सफ़ाई कबी आहे। हिन ॾिण जा 3 ॾींहं राति जो ॾीआ ॿारे रोशनी कई वेंदी आहे ऐं आतिशबाज़ी पिणु कई वेंदी आहे। थर जा हिंदू हिन ॾींहं ते बि बरसाति अचण जा आसार पिया ॾिसंदा आहिनि। उन मां थर जे माण्हुनि जी बरसाति अचण जे ओसीड़ जी शिदत जो पतो बि पवे थो। ॾियारी जे ॿिए ॾींहुं बड़ राजा जे ॾींहुं सुबुह जो माक पवे त सुकार जे साल जो उहिञाण आहे पर जेकॾहिं ॾियारी जा 3 ॾींहं माक वसे त उहो साल सुकार ऐं ख़ुशहाली जो साल शुमार कयो वेंदो। पर जेकॾहिं ॾियारीअ जे 3 ॾींहंनि दौरान माक न पई त उहो संदन नज़र में ॾुकार जे अचण जो अॻुवाट इतला आहे। ॾियारी जे 3 ॾींहंनि दौरान बि बरसाति वसण ऐं ईंदड़ साल जे सुकार लाइ दुआऊं घुरियूं वेंदियूं आहिनि। हीअ ॾिणु सिर्फ़ु हिंदू धर्म जा माण्हू मल्हाईंदा आहिनि। ॾियारी जे ॾींहुं बाबति कंवरराम बागड़ी लिखे थो दुनिया जे हर मुआशिरे मज़हब जा पंहिंजा पंहिंजा मज़हबी क़ौमी सक़ाफ़ती ॾिण हूंदा आहिनि ऐं सभिनी जो पैगाम पंहिंजाइप इंसान दोस्ती हूंदो आहे। पोइ उहो खणी ईद होली क्रिसमस या ईस्टर छो न हुजे। समूरी दुनिया में अॼु ॾियारी जो ॾिणु वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। हीउ ॾिणु सिंधू सभ्यता जो क़दीमी ॾिणु आहे जंहिंखे आम तौर ते रोशनी जो त्योहार बि चयो वेंदो आहे। उहो त्योहारु सियारे जी आमद जो सनीहो साण करे कतीअ जे महीने शुरू थियण खां मल्हायो वेंदो आहे। उहो ॾिणु ॾखिण एशिया में सनातन धर्म बुद्धिज़्म जीन मत ऐं सिख मत वारा मज़हबी ऐं सक़ाफ़ती ॾिण तौरु मल्हाईंदा आहिनि। हिंदुनि जे त्योहार जी अहमियत मज़हबी हुजण सां गॾोगॾु समाजी मौसमी पिणु हूंदी आहे। होली बहार जी शुरूआति में ईंदी आहे। उन वक़्तु होली जे रंगनि जी चोतरफ़ रंग बरंगी गुल बि टिड़ियल हूंदा आहिनि ऐं होली जा रंग बहार जे मन मोहींदड़ मुंद जी ख़ूबसूरती में वधीक इज़ाफ़ो कंदा आहिनि। थदड़ी ऐं श्री कृष्ण जो जनम ॾिणु वरी सावण जी मुंद में अचे थो जॾहिं बरसातूं पवनि ऐं ॿनियुनि में पोख भली थिए। ॾियारी जो त्योहारु रोशनियुनि धमाकनि फटाकनि मुर्कनि ऐं ख़ूबसूरती जो अहसासु पाण में समेटे साल में हिकु भेरो सियारे जी शुरूआति जो संदेस खणी अचे यानी हल्की हल्की सर्दी जी मौसम में हर साल ईंदो आहे। उन ॾिण खे माण्हू ॾियारी दीवाली दीपवाली ऐं दीवाड़ी जहिड़नि मुख़्तलिफ़ नालनि सां सॾनि था। ॾियारी सच जी जीत ऐं कूड़ जी हार जो त्योहारु आहे।
असूलनि तां क़ुर्बान थियण जो मज़र आहे, रिश्तनि जी पवित्रता जो अहसासु आहे ऐं वाइदो निभाइण जी रीति खे बरक़रार रखण जो सबक़ु आहे। रामचंद्र जे अचण जी ख़ुशी ऐं संस 14 वरिया वन में रहण जे विछोड़े खां पोइ अयोध्या खेसि वरलाप ॾींदे चवे थी त हीउ ॾींहुं आहे दीप जलाइण जो, न की दीप विसाइण जो। अलाए कंहिं आवाज़ ॾिनो मन दर खे जाॻाइण जो। अयोध्या में रामचंद्र जी आमद जी ख़ुशी में सॼी अयोध्या खे ॾीयनि सां रोशन कयो वियो ऐं उन ख़ुशी जे मौक़े ते पिणु तरह तरह जे मिठाइनि जो बंदोबस्तु कयो वियो ऐं रामचंद्र जी अज़मत जा गीत ॻाईंदे पूरी अयोध्या झूमण ऐं ॻाइण लॻी। उहो ई सबबु आहे जो असीं दीवाली जे ॾिण खे ॾींहंनि जे रोशनियुनि सां मल्हाईंदा आहियूं ऐं रामचंद्र जे सब्र ऐं क़ुर्बानी खे यादि कंदा आहियूं। असां जॾहिं बि ॾियारी जो ॾिणु मल्हाईंदा आहियूं त सदाईं श्री रामचंद्र जे हिन 14 वरियनि जे सफ़र ऐं कष्ट खे यादि कंदा आहियूं, जेको रामचंद्र अयोध्या खां लंका ताईं, लंका खां अयोध्या ताईं सठो। संदसि अज़मत ऐं फर्मा बरदारी खे यादि करे असां पुरजोश नमूने सां ॾियारी यानी ॾींहंनि जो त्योहारु मल्हाईंदा आहियूं। रामायण जी कथा में असांखे राजा दशरथ, रामचंद्र, सीता, लक्ष्मण, पिरत ऐं रावण जहिड़ा अहम किरदार मिलनि था, पर कुझु अहिड़ा बि किरदार रामायण में मौजूदु आहिनि जंहिंखे असां शायदि नज़रअंदाज़ करे छॾींदा आहियूं, जंहिंसां असांखे ज़िंदगी जो सबक़ु सिखण लाइ मिले थो। जीअं दोस्ती ऐं भक्ति जे हवाले सां हनुमान ऐं सगरियो, फर्मा बरदारी जे हवाले सां श्रवण कुमार। रामायण जी कथा जे हिन अहम किरदार खे असां कॾहिं बि विसारे नथा सघूं, जेको हिन मौजूदा दौर जे ॿारनि या औलाद लाइ हिकु मिसाल आहे। बुनियादी तौर ते ॾियारी ऊंदाहियुनि खे ख़तमु करण जो ॾिणु आहे। हिते ऊंदाही मां मुराद जहालत या घटि इल्मी बि आहे। ऊंदाही ख़तमु करण जो मक़सदु आहे त असां समाज अंदरि रोशनी पैदा कयूं। जदीद दौर में असांजो समाज हर तरफ़ ऐं हर लिहाज़ खां ऊंदाहियुनि में जकड़ियल आहे। हक़ ऐं इल्म जी रोशनी जे हिन सक़ाफ़ती ॾिणु ॾियारी जूं ख़ुशियूं उन उमेद सां मल्हाइणु घुरिजनि त समूरी दुनिया में हक़, सच ऐं इल्म जी रोशनी खे पखेड़ींदड़ सदाईं जदोजहद मैदान अमल में रहनि। जेतोणीकि असां सां थींदड़ ज़ुल्मनि जी त तारीख़ भरी पई आहे, तॾहिं असीं चाहींदा आहियूं त असांजे विच में मज़हब, ज़ात, रंग ऐं नस्ल जो फ़र्क़ु न हुजे। असां सदाईं मोहबत, अमन, प्यार ऐं पंहिंजाब जा मुतलाशी रहिया आहियूं। इहो ई सबबु आहे जो असां हिक ॿिए जे अक़ीदनि ऐं धर्मनि जा अमीन रहिया आहियूं। हर त्योहार ते ख़ुशियूं गॾिजी मल्हाईंदा आहियूं, जंहिंसां न रुॻो मज़हबी हमाहंगी खे हथी मिले थी, पर पंहिंजाब जो अहसासु पिणु जाॻे थो। त्योहार जी असल ख़ुशी उन में आहे त असां हिक ॿिए जे ख़ुशियुनि में शरीक थियूं। असां ते इहो पिणु लाज़िम थिए थो त ॾियारी जी ख़ुशी जे मौक़े ते असां उन्हनि माण्हुनि खे बि यादि करियूं जेके मिसकीन आहिनि, जेके हक़ीक़त में बि ख़ुशियुनि जा मुस्तहिक़ आहिनि, जिन जे घरनि में ॾिया त ठहियो, चुल्ह बि उजामियल हूंदी आहे। सच इहो आहे त अॼु जे नफ़्सा नफ़्सी वारे दौर में पेट पालण जी डोड़ डुक में भॼंदड़ समाज में हर ॿियो माण्हू ॼण त पंहिंजो पाण ऐं ज़िंदगी खां फ़रार महसूसु करे रहियो आहे। उन लाइ असांखे घुरिजे त उन्हनि जे घरनि में रोशनी आणे उन जी ॾुखी ज़िंदगी आसान बणायूं। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त अव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क समायल हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो त जीअं सचाई जो हीउ सफ़र सफलता माणे सघे। असीं चाहियूं था त असांजे यूट्यूब चैनल खे अव्हीं ज़रूरु सब्सक्राइब करियो ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं अव्हीं चाहियो था त के मशवरा ॾियो त जीअं असीं पंहिंजे प्रोग्रामनि खे वधीक बहितर बणाए सघूं। सोच वीचार जे हिन सफ़र में अॼु असीं ॾियारी बाबति मुख़्तलिफ़ लिखणियूं अव्हां जे समातनि जी नज़र करे रहिया आहियूं ऐं हाणे ॾियारी बाबति ख़ूबसूरत शाइरी अव्हां जे समातनि जी नज़र कंदा हलूं। ख़ूबसूरत शाइर पुनल सिरेवाल लिखियो, दीप ॿारे छॾियो अॼु ॾियारी आहे, जी जियारे छॾियो अॼु ॾियारी आहे। मैं पीअण सां ॿुधो आहे त घटिजे थो ग़म, कुझु पीआरे छॾियो अॼु ॾियारी आहे। हू अचनि न अचनि आहे मर्ज़ी संदन, दग बुहारे छॾियो अॼु ॾियारी आहे। दोस्त दुश्मन मिड़ी पंहिंजा पंहिंजा पिरी, सभु संभारे छॾियो अॼु ॾियारी आहे।
तो चयो हो त मिलंदो सची ईद ते, कोल पारे छॾियो अॼु ॾियारी आहे। ख़ूबसूरत शाइर मोहम्मद अली मीरजत लिखियो, मिटी जा हथनि में खणी सभु ॾिया, मिटी सां मोहबत कयूं दोस्तो, सिंधू देस पंहिंजी सभीता बका, मोहन जी मिटी ॼण सड़े थी पई। गॾिजी बि वारी गॾायूं खणी, नगर पार कर जा जबल हौसला, भली माओ ॼाओ तोखे रूपला। सभिनि थञ पीती आहे मेहराण जी, सॻा भाउ आहियूं तहज़ीब में, महबूद हर कंहिं जो मन में रहे, आज़ाद बुलबुल चमन में रहे, पत्थर जी बि दिलि थी सनम में रहे, गिरजा कलीसा सलीको अलॻि, मिटी जो आहे माण्हू तरीक़ो अलॻि। अचो यार गरजूं त गुलदान में, जेको बि ॻोल्हियो था ॻोल्हियो अची, लभंदो यकीनन वफ़ा जो कसम, इंसान 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 में, खणूं रोशनियूं ऐं धिकियूं बाट खे, ज़मी आसमां खे चिटी थी पवे, सितारनि जी उब सां किथे थी पवे। अचो दिलि लॻी यार यारी करियूं, अचो यार गॾिजी ॾियारी करियूं, अचो यार गॾिजी ॾियारी करियूं। राज़ रब नवाज़ लगारी लिखियो, भला केरु इंतज़ारी कजे, भला केतिरी इंतज़ारी कजे, हलिया त गॾिजी ॾियारी कजे। मिठू सांगड़ाई लिखियो था, हेर ॾियारी तोसां थींदी, तुंहिंजे ईंदे बंदिया हणबी, तुंहिंजे ईंदे मुर्क बि हूंदी, तुंहिंजे ईंदे सयूं वणंदियूं, तुंहिंजे ईंदे पूॼा थींदी, तुंहिंजे ईंदे ॾीओ थींदुसि, तोसां भाकुर पाए मिलबो, हेल ॾियारी तोसां थींदी, ॾियारी खे साल लॻी विया, तो बिन ही संघार अधूरो, सारोणी संसार अधूरो, कृष्ण जो आधार अधूरो, तो बिन हर त्योहार अधूरो, ॾियारी जो ॾींहुं परे पर, तो बिन हर हिकु वार अधूरो, तोसां नेण मिलाए मिलबो, हेल ॾियारी तोसां थींदी, हेल बि तूं न ईंदे जेकर पंहिंजो पाण त्यागे छॾिबो, उमेदनि खे रागे छॾिबो, मौत जे पाण खे आगे छॾिबो, पाण ॿधी कंहिं पागे छॾिबो, हेल ॿुधी वठ तूं सावलड़ा, पाण पलण ते कोन थो मूंखां, जे न ईंदे तूं बि ॿुधी वठ, पाण अखियुनि मां हारी वठिबो, जीवन खे बसि ॿारे वठिबो, हर हिकु ख़्वाब उॾारे वठिबो, ॿोड़े तारे मारे वठिबो, हेल न ईंदे जे सावलड़ा, मूं ते का बि मयार न रखजांइ, हेल न ईंदे जे सावलड़ा, मूं ते का बि मयार न रखजांइ। लक्ष्मण दास पंहिंजे ख़ूबसूरत नज़म में लिखियो, मां कीअं चवां ॾियारी आहे, मां कीअं मञा ॾियारी आहे, कंहिं दिलि में जूत न ॿारी आहे, हित साॻी ऊंदह कारी आहे, मां कीअं मञा ॾियारी आहे। को लक्ष्मण जहिड़ो भाव ना, को कौशल्या जहिड़ी माउ ना, को सीता जहिड़ो संग ना, को मोहबत वारो वाह ना, बसि मतिलब जी सभु यारी आहे, थी राम जी दिलि आज़ारी आहे, मां कीअं मञा ॾियारी आहे। हर मौसम थी वई पंछड़ा, हर सब्ज़ रहियो न कोई वणा, आराम त नाले मातरा ऐं बाक़ी दर्दन जो धणा, अॼु सुकल टारी टारी आहे, को बाग नका गुलज़ारी आहे, मां कीअं मञा ॾियारी आहे। हर रोज़ हवस वारनि जे हथां, हिते इज़त थिए थी खाज अञा, पिया खोड़ फिरन शैतान सिफ़त, हित रावण जो आहे राज अञा, छा पंहिंजी आहे छा धारी आहे, महफ़ूज़ न काई नारी आहे, मां कीअं चवां ॾियारी आहे। हर शख़्स अजब हेरास में आहे, थी खोट वई विश्वास में आहे, ऐं कॾहिं कॾहिं थो ईअं लॻे ॼण शहर सॼो बिनवास में आहे, हिकु ख़ौफ़ दिलनि ते तारी आहे, हिते ॾींहुं बि राति अंधारी आहे, मां कीअं मञा ॾियारी आहे, मां कीअं चवां ॾियारी आहे। ख़ूबसूरत शाइर जहांगीर डाहिरी लिखे थो, अव्हां आया ख़तम थी विया ज़माना रात कारी जा, बरी ॾिया सवें पिया ॼण असांजे घर ॾियारी जा, दिलियूं दलदल मझा निकितियूं, चपनि ते चांदनियूं चिमकियूं, ज़मीननि तां खणाया विया विछाणा अश्क बारी जा, हुयूं मौजनि मथे मौजूं दरियाए इश्क दिलबर जूं, वई दिलि जी ॿुॾी सोणी लही विया ॾुख ॾुखारी जा, हुई बंदिश पियाकनि ते वरी कंहिं महकदा खोलिया, हुई बंदिश पियाकनि ते वरी कंहिं महकदा खोलिया, शुरू थी दौर विया कई असां ते मै खुमारी जा, चवनि था को हुयो सरमद असांजे शहर जे भर में, चवनि था को हुयो सरमद असांजे शहर जे भर में, खिली इल्ज़ाम खिया सिर ते हज़ारे जह गदारी जा, अव्हां आया ख़तम थी विया ज़माना रात कारी जा, बरी ॾिया सवें पिया ॼण असांजे घर ॾियारी जा, असांजे घर ॾियारी जा। सऊद सागर पंहिंजे ख़ूबसूरत नज़म में लिखे थो,
ईद ॾियारी होली जहिड़ा तिन ते फाटल चोली जहिड़ा सिंधामण जी ॿोली जहिड़ा जीवन पाक परोली जहिड़ा ॾोह बिना तो मारियो वेंदे अध खां बेगिच साड़ियो वेंदे कांध पंहिंजो कोल्ही थींदो पंहिंजो मौत मिसाली थींदो। नाम्यारे शाइर ख़ताई थिबे लिखियो अञा बि त रावण उभे जो उभो आहे ही जेसीं न मरंदो ॾियारी न थींदी। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब ऐं पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु असीं ॾियारी जे हवाले सां ख़ासि प्रोग्राम नशर करे रहिया आहियूं। सोच वीचार में अॼु असीं ॾियारी बाबति मुख़्तलिफ़ लिखणियूं ऐं शाइरी अवां जे समातनि जी नज़र करियूं पिया। ख़ूबसूरत लेखक सजाद अली शेख लिखियो ॾियारी जेको दीपावली जे नाले सां पिणु मशहूरु आहे हिकु अहम त्योहारु आहे जेको हर साल अक्टूबर या नवंबर में मल्हायो वेंदो आहे। हीउ त्योहारु रोशनी ख़ुशी ऐं नई शुरूआत जी अलामत आहे। ॾियारी जो जश्न मुख़्तलिफ़ सक़ाफ़तनि ख़ासि तौर ते हिंदू सिख ऐं जीन मज़हब में वॾी अहमियत रखे थो। हीअ हिकु अहम मौक़ो पिणु आहे जिते ख़ानदान जा माण्हू गॾिजी कमु कनि ऐं हिक ॿिए सां वक़्तु गुज़ारींदा आहिनि। शहर ऐं ॻोठनि जे रस्तनि ते बि ख़ासि सजावट कई वेंदी आहे। मुख़्तलिफ़ सक़ाफ़ती प्रोग्राम मेला ऐं महफ़िलूं मुनक़िद कयूं वेंदियूं आहिनि जिन में रक़्स मौसीक़ी ऐं सक़ाफ़ती सरगर्मियूं शामिलु हूंदियूं आहिनि। उन दौरान नौजवान ऐं बुज़ुर्ग हिक ॿिए सां ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि, जश्न में शामिलु थींदा आहिनि। अक्सर ऐवाननि में शानदार आतिशबाज़ी बि कई वेंदी आहे जेका महफ़िल में ख़ासि चमक पैदा करे थी। ॾियारी जो जश्न इतिहाद मोहबत ऐं ख़ुशी जो मुज़ाहिरो आहे। उहो वक़्तु आहे जॾहिं ख़ानदान दोस्त ऐं पाड़े वारा गॾु थियनि था, हिक ॿिए खे तोहफ़ा ॾियनि था, ख़ुशियूं मल्हाइनि था। उन दौरान मुख़्तलिफ़ सक़ाफ़ती प्रोग्राम ऐं सरगर्मियूं पिणु मुनक़िद कयूं वेंदियूं आहिनि जिन में गॾिजी सरजी जश्न मल्हायो वेंदो आहे। इहो समाजी लाॻापनि खे मज़बूत बणाइण में मददगार साबित थिए थो। इक़्तिसादी हवाले सां बि ॾियारी जो जश्न मक़ामी बाज़ारनि लाइ हिकु अहम मौक़ो आहे। इन दौरान तिजारती सरगर्मियुनि में वाधारो थींदो आहे जिते माण्हू ख़रीदारी कंदा आहिनि। ख़ासि आछूं पिणु थींदियूं आहिनि। मिठाइयूं सजावट ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा सामान विकिरो थींदा आहिनि जेको मक़ामी मैशत खे हथी ॾिए थो। उनखां सवाइ हिन दौर में नौकरियूं वधंदियूं आहिनि। ख़ासि तौर ते मिठाइयूं ठाहिण ऐं सजावट सां वाबस्ता सनतनि में रोज़गार में इज़ाफ़ो थींदो आहे। सिंध में ॾियारी खे मुख़्तलिफ़ सक़ाफ़ती रंगनि में मल्हायो वेंदो आहे। हीउ हिकु अहम ॾिहाड़ो आहे जेको ख़ासि तौर ते ख़ानदान जे इतिहाद ऐं मुहबत जी अलामत सम्झो वेंदो आहे। नेपाल में त्योहार जे जश्न दौरान मुख़्तलिफ़ ॾींहंनि ते मुख़्तलिफ़ रस्मूं ऐं रिवायतूं मल्हायूं वेंदियूं आहिनि जिन में मेण चिराग रोशन करण ऐं मिठाई शामिलु आहिनि। ॾियारी न सिर्फ़ु हिकु त्योहारु आहे पर उन जे पुठिते हिकु गहरी मानाख़ी सक़ाफ़त बि मौजूदु आहे जेका असांखे ॿुधाए थी त रोशनी हमेशह ज़ुल्मत ते फ़तह हासिलु करे सघे थी। ॾियारी बाबति ख़ूबसूरत लेखारी दौलतराम खत्री लिखे थो त सिंध में हीउ त्योहारु शानदार रिवायतनि तहत मल्हायो वेंदो आहे। ॾियारी जे त्योहार जा ख़ूबसूरत मंज़र तव्हांखे मिठी शहर में नज़र ईंदा। मिठी सिंध जो उहो मुनफ़रद शहरु आहे जेको सिंध में अमन रवादारी मुहबतनि जे शहर तौरु पंहिंजी सुञाणप रखे थो। हिन शहर जी मज़हबी रवादारी ऐं तसौफ़ जे रंगनि में सिंध जो शानदार रिवायतूं रक़्स कनि थियूं। शानदार सेक्युलर रिवायतनि ऐं मुहबतनि खे फ़रोग़ ॾींदड़ हिन शहर मिठी में हिंदू ऐं मुस्लमान भाइर ईदूं, होलियूं, दिवालियूं ऐं ॿिया मज़हबी त्योहार गॾिजी जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहिनि। हिन शहर में हिंदू जाति जा माण्हू पंहिंजी मज़हबी आज़ादी सां इबादत कंदे नज़र ईंदा। सांझी टाणे मिठी शहर जे मंदरनि में हिंदू जाति जा माण्हू भॼन ॻाईंदे पूॼा पाठ कंदे नज़र ईंदा। मिठी जी रवादारी ऐं भाईचारो दुनिया लाइ हिकु मिसाल आहे। हिते थर जा साञा हवंद दोस्त उन्हनि त्योहारनि जे मौक़े ते शानदार गॾिजाणियूं रखंदा आहिनि। ईअं त्योहारनि जे मौक़े ते संगत में हिक ॿिए वटि दावतनि ऐं शानदार गॾिजाणियुनि जो सिलसिलो हलंदो रहे थो। हर साल ॾियारी ऐं होली जे मौक़े ते कॾहिं मूं वटि कॾहिं डॉक्टर अशोक बख़्ताणी जी बैठकनि ते ईअं ई गॾिजाणियूं थींदियूं आहिनि त ईदनि जे मौक़े ते वरी कॾहिं साईं हाजी मोहम्मद दल त कॾहिं सादिक फ़क़ीर ऐं करीम फ़क़ीर जे घर त कॾहिं रजब फ़क़ीर ऐं बरकत जान बजीर वटि। मतिलबु त मुहबतनि जो हीउ कारवां गॾिजाणियुनि जो सिलसिलो हलंदो रहंदो आहे। ॾियारी जे मौक़े ते राति जे वक़्तु मिठी शहर में हिंदू बिरादरी
जा माण्हू ॾीआ ॿारे घरनि खे रोशन कंदा आहिनि ऐं सिंगारींदा आहिनि। आतिशबाज़ी जो मुज़ाहिरो कयो वेंदो आहे। ॾियारी जी राति मिठी जी गॾी भिट वारी भिट तां शहर जे रोशनी जो ख़ूबसूरत नज़ारो पसे सघिजे थो ऐं उन राति समूरो शहर ॾींहंनि जे रोशनियुनि में जगमगाईंदो आहे। आतिशबाज़ी सां गूंजी उथंदो आहे। हाणे त स्टेज ड्रामनि जो रुझान तमामु घटिजी वियो आहे, पर आगाटे ज़माने में जॾहिं मिठी में सहूलियतुनि जी अणहूंद हूंदी हुई तॾहिं साईं हाजी मोहम्मद दल, ताराचंद राठी ऐं ॿियनि लेखकनि जा लिखियल धर्मी ऐं इस्लाही ड्रामा पेश कया वेंदा हुआ। हूअं बि सिंध मोहबतनि भाईचारे अमन रवादारी जी अमीन रहंदी पई अचे। सिंध खे मिठी शहर जहिड़ी रवादारी जी घुरिज आहे जंहिंमें असां मोहबतनि जी प्रचार करे सघूं ऐं दुनिया खे ॿुधाए सघूं त असां सिंधी माण्हू अमन ऐं रवादारी जा अमीन आहियूं। ॾियारी जो ॾींहुं मोहबतनि जी अलामत जो त्योहारु आहे। अचो त ॾियारी जे त्योहार जी हक़ीक़ी फ़लसफ़े खे सम्झण जी कोशिशि करियूं। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ॾियारी जे हवाले सां नामियारे लेखक कलिंदर शाह लकियारी लिखियो, ॾियारी असू जे 27 साल जे फेरे में वणंदड़ मोड़ ते ज़ाहिर थिए थी। नई मुंद जो पेश ख़ीमो ॾियारी बडे ऐं असू जा ॾुखिया महीना ख़तमु थियण जो ऐलान थी करे ऐं भाग भरी कती जी आजियां लाइ भाकुर पखेड़े थी। कंहिंखां पुछां त महीननि जी ॾे ख़बर, चए बडा हे बुख दा डडा, असू त हे फसू बाक़ी कती सा हे त माई पर हे मर्दां दा मट। जे धणीअ महिरबान थियो सावण में ककर वुठो त जाम थियो गाह पठो, माल बि अची थियो वसते कठो। हारिन बि हर सभाया ऐं सराह थिया संघार, अलाह जे आसरे जूअर बाजरी गुआर, तिरन वग़ैरह जो ॿिज मथे भेड़ो करे। लॻा इंतज़ार जा ॾींहं रातियूं ॻण तव्हांजो ॾियारी बि ॾिठी। ॾाटा ॾांदाए ठपाए ज़ालियुनि मुड़ुसनि लॻी विया लाबारे खे, मन मुरादूं पुनियूं अझो अंचर लॻी विया। लाड़ीचा बि सारियूं वहरे विया हुआ वस चरण, से बि ख़ैरन सां मोटी अची लाबारे लाए खे लॻा। ॾूर ॾुकारिया भॼ मेरे मुंहुं ॾेखारियो सर, उहा आहे ॾियारी कती जो पेश ख़ीमो। मुंद बि बदिली सियाडड़ा बि आया, धराड़नि पहवारनि खथा लोहियूं छंडे ॿाहिरि कढिया जो ॾियारी सियारे जे अचण जो बाक़ाइदा ऐलान कयो। सावण में सरजो ॼाओ असू माव, ॾियारी में ॾरक ॿारे वेठो घर घर भाउ। खावड़नि लाइ त वॾो मज़ो थी वियो। साओ करंग छेणो मादाणो मकई कई ॾुत पची रास थिया। जे चङो वुठो हूंदो त साल जो समर निकिरी पियो हूंदो, पर वॾो मज़ो जंहिं न रुॻो हेकर खावड़ियुनि खे छेण ऐं छॾण खां बचाए विधो, पर हारियुनि नारियुनि धराड़नि ॾोॿारनि बेढो कया। उहो झरझंग में चिभड़नि जो पचण ऐलान थियो त ॾियारी जो ॾीओ ॾिठो निंढो वॾो चिभड़ मिठो। ॾियारी ॾिठी त समुंड जे जोश बि झको थियो। मथाचरे ते माठार आई, घातुनि सामुंडनि वणजारनि जे इंतज़ार जा डिघा महीना ख़तमु थिया। ॾिठे ॾियारी सामुंडनि सड़ संभाया, बंदर ते भॼ भॼा लॻी पई आहे। सफ़र जा साबाहा पिया थियनि, सड़ सिभी साजा करे खुआ खयाऊं ऐं सड़ सवां लाजू नवां ओला संदन आज। ॾुखनि पुठियां सुख आहिनि, पेट गुज़रले कशाला बि कढिबा। मोटंदा त आणींदा हीरा लाल हज़ार, पर वेचारी वणजारी ॾाढी ॾुखारी। विछोड़े जो अपार समण जो अॻियां पियो ॾेखारियूं ॾे। ॾिठे ॾियारी सामुंडियुनि सड़ संभाया, विझो वर वंझ खे रोए वणजारी। मारींदमि मारी पिरह सूर पिरीं जा। ॻाल्हियूं सभु भलियूं, पर असल वॾो किसो त अञा रहियो पियो आहे। उहो आहे ॾियारी जो धर्मी ऐं भॻतनी पहलू। मुंदूं मौसमूं कम धंधा पोरिया पार इहे त थियूं इतफ़ाक़ी ॻाल्हियूं। ॾियारी न हुजे हा त बि मौसमी लिहाज़ खां ईअं ई थिए हा कंहिं बि हवाले सां, पर जेके ॾियारी जा ॾीआ ॿारजनि था उन्हनि जो को हवालो ई ॿियो आहे। आला ऐं उत्तम श्री रामचंद्र अयोध्या पधरायो, सॼी पूॼा जे पेट में साह पियो, अखियुनि ईद कई। हीउ को मामूली मौक़ियो त कोन हो।
सॼा सारा 14 साल ओसियड़े जा 14 साल पिरतले कंडन टांडन जी सेज जहिड़ा 14 साल कष्ट ऐं पीड़ा जा 14 साल धर्म द्रोहियनि ऐं राक्षसनि सां मुहाॾनि ऐं मुक़ाबलनि जा 14 साल जिन में मकार रावण जी फतह जो कारनामो बि शामिल हो। सीता जी सत्या जा 14 साल, लक्ष्मण जी वफ़ा जा 14 साल, सभ खां वधि श्री रामचंद्र तरफ़ां वाल जे वचन खे पाणी ॾियण जो आला तरीन मिसाल ऐं उन जा 14 साल, उन्हनि ॾुखनि ॾुझरनि जे 14 सालनि जो हर ॾींहुं ऐं हर राति आला इख़लाक़नि जे अमल माणकनि जे हिकु अनमोल माल्य मिसल आहे, जिन खे कवियनि रामायण में अमर करे छॾियो आहे। ॾियारी जिते ॾुखनि जे अंत जो शब ॾियणु आहे त उते सुख जे सालनि जो आरंभ पिणु, जो उन ॾींहं खां पोइ राम राज जी शुरूआति थी। राम राज जेको मिसाल आहे शराफ़त ऐं ईमानदारी जो, अमन याश्ती जो, अदल ऐं इंसाफ़ जो, ख़ुशी ऐं ख़ुशहाली जो, हिकु अहिड़े आदर्शी समाज जी तस्वीर जंहिंमें भाईचारो, मोहबत, मसावात, महर, वफ़ा, क़ुर्बानी, दिया हर हंधि ज़ाहिर आहिनि, पर ज़ुल्म, ज़्यादती, ऊच नीच, बुख बदहाली जो नालो निशान बि कोन्हे। आहे को जो भॻवानु रामचंद्र जो मिसाल अपनाए ॾियारी जे ॾिण ते पंहिंजे मन में राम नाम जो ॾीओ ॿारे, हरदे खे राम नाम जी ज्योतीअ सां रोशन करे, पंहिंजे मन ते, तन ते, परिवार ते, ओड़े पाड़े ते राम राज लागू करण लाइ पाण पतोड़े, काम, क्रोध, मोह सां जंग जोटे, पंहिंजे मन मां तड़े कढे, मन में प्रेम ज्योति जलाए, राम राज जी जे, अमनाश्ती जी जे, प्रेम जी जे। ॾियारी जे हवाले सां पंहिंजे ख़ूबसूरत ग़ज़ल में शुहाब नोहड़ीअ लिखियो, ॾिया ॿारे हेल ॾियारी ते, मिठड़ा मोट सवेर ॾियारी ते, तुंहिंजे नेणनि जो मध पीअण लाइ, मतवालनि जा मेड़ ॾियारी ते, मूं तुंहिंजे लाइ आंदा आहिनि बाख भिनल राबेल ॾियारी ते। शाह लतीफ़ जी शाइरी में ॾियारीअ जे ज़िक्र बाबति आहे। परवेश कुमार मेघवाड़ लिखियो, दीवाली ॾियारी संस्कृत ॿोलीअ जे लफ़्ज़ दीपावली मां निकितल आहे, जंहिंजी माना आहे ॾींहंनि जी कतार। सिंधी लुग़त में डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच ॾियारी जी माना कुझु हिन रीति लिखी आहे। हू लिखे थो त ॾियारी हिंदुनि जो हिकु अहिड़ो ॾिहाड़ो आहे जेको राम जे मोटी अचण ते मल्हाइनि ऐं उन ॾींहं ते घणा ॾिया ॿारिनि। ॾियारी जे उन ॾिण खे हिंदू बिरादरी सदियुनि खां वठी अॼु ॾींहं ताईं अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाईंदी पई अचे। उन रिवायत खे बरक़रार रखंदे हिंदू बिरादरी जा मञींदड़ ॾियारी जी आमद वारी ख़ुशी मंझि पंहिंजे घरनि खे साफ़ सुथरो रखी रंग करे श्री राम सां रिवायती अक़ीदत जो सबूत पेश कंदा आहिनि। लाखिणे लतीफ़ सरकार पिणु श्री राम खे पंहिंजी शाइरी में इंतिहाई ख़ूबसूरत अंदाज़ सां ॻायो आहे, जंहिंजो ज़िक्र कुझु हिन रीति आहे, रूह में रही राम ॿाहिरि ॿोली के ॿियो, प्यालो पुर करे जो बि पीताऊं जाम, तिहां पोइ तमामु तिन तकिया ताके छॾिया। मुर्शिद भिटधणी पंहिंजे कलाम में न सिर्फ़ु राम खे ॻायो आहे, पर उन्ही सां गॾो गॾु ॾियारी जे उञाणनि ऐं रिवायतनि खे पिणु बहितरीन नमूने सां पंहिंजी शाइरी में ॻायो आहे। ॾिठे ॾियारी सामुंड सड़ संभाया, विझो वर वंझ खे रोए वणजारी, मारींदी मारी पिरह सूर पिरीअ जा, थी ॾियारी ॾेठ ढोलियो हलण जी करे, मखियूं पंहिंजी मखरी चेठी चङी चेठ, रुआ रहन सुपरी जाके झलिया बेठ, मूसी करे मेठ सॼण सफ़र हलिया। बकौल डॉक्टर ख़ादम महबूब जे त मथे बैतनि जे पस मंज़र में थोरो सोचण सां ई इहा ॻाल्हि वाज़े थी वञे थी त मुंदनि जो असांजे कैफ़ियतनि ते केॾो न असरु पवंदो आहे। जंहिं मुंद में जेको लुत्फ़ु आहे उन मां लुत्फ़ जो अंदाज़ो थियणु घुरिजे, ऐं अहिड़ी मुंद जी आजियां बि कजे जेका ॾियारी ऐं ॿिनि ॾिणनि जे रूप में मल्हाई वञे थी, ऐं अहिड़ी मद भरी मुंद जंहिंमें ईंदड़ सियारे जी मौसम जो को झूपो ऐं सवड़ सीअ न झले ऐं कांध जे पां धीअड़े सॼी राति ठरंदी रहे, ऐं अहिड़ी मुंद में लतीफ़ घोट विछोड़ो बिल्कुलु बर्दाश्त नथो करे। ॾिठे ॾियारी सॼण सफ़र हलिया, पाए पांद गिची में ज़ोर करे ज़ारी, कान हुई कारी वियो वणजारो ओहरी।
भेटाई सरकार ॾियारी जे ख़ुशियुनि में पंहिंजे प्यारनि खे शामिलु करण लाइ वाज़िह पैगाम ॾिनो आहे त थिया ॾियारी ॾींहं सामुंडियुनि सफ़र जी मूसिर उठा जेॾियूं संदा मोहबत में कयस निमाणी नीं खारे खिड़ाउण जे। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जा रंग हवाउनि में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे निसाॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।